सुप्रीम कोर्ट नाराज़ मेंबरनि बाबति सदारती रेफरेंस ते ॿुधणी मुकम्मल करे वरिती। चीफ जस्टिस सदारती रेफरेंस ते पंहिंजी राय 5:30 वॻे ॿुधाईंदो। सुप्रीम कोर्ट में आर्टिकल 63A जी तशरीह बाबति सदारती रेफरेंस जी ॿुधणी थी आहे। चीफ जस्टिस उमर बंदियाल जी सरबराही में 5 रुकनी लार्जर बेंच केस जी ॿुधणी कई। अटॉर्नी जनरल इश्तर ओसाफ अदालत में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त अदालत सदारती रेफरेंस जो पंहिंजी मुशावती इख्तियार में जाइज़ो वठी रही आहे। सदारती रेफरेंस में कानूनी राय या अवामी दिलचस्पी वारे मामले ते राय तलब करे सघिजे थी। अदालत सदारती रेफरेंस के माज़ीअ जी पस मंज़र में भी ॾिसे। अटॉर्नी जनरल जे दलीलनि ते जस्टिस एजाजुल हसन रिमार्क्स ॾिना आहिनि त सदर के सदारती रेफरेंस लाइ अटॉर्नी जनरल खां कानूनी राय वठण जी ज़रूरत नाहे। आर्टिकल 186 मूजिब सदर कानूनी सवाल ते रेफरेंस मोकिले सघे थो। अदालत अटॉर्नी जनरल खां पुछाणो कयो आहे त छा हू चई रहियो आहे त रेफरेंस नाक़ाबिले समाअत आहे। छा तव्हां चई रहिया आहियो त रेफरेंस बग़ैर जवाब जे वापसि कयो वञे। जस्टिस मुनीब चयो आहे त अॻूणे अटॉर्नी जनरल रेफरेंस खे क़ाबिले क़बूल करार ॾिनो। हाणे अटॉर्नी जनरल जी हैसियत सां पंहिंजो मौक़िफ़ ॾेई सघे थो। उन ते अटॉर्नी जनरल चयो आहे त सदर खे कानूनी माहिरनि जी राय सां रेफरेंस दाख़िल करणु घुर्जे हा। जेकॾहिं कानूनी माहिरनि जी राय में तज़ाद हुजे हा त सदर रेफरेंस मोकिले हा। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सदारती रेफरेंस ते केतिरियूं ई ॿुधणियूं थी चुकियूं आहिनि। आर्टिकल 17 सियासी पार्टीअ जे हक़नि जो ज़िक्र करे थो। आर्टिकल 63A सियासी पार्टीअ जे हक़नि जो तहफ़ुज़ करे थो। हुन वधीक चयो आहे त आर्टिकल 63A जी भञकड़ीअ ते 2 पार्टियूं साम्हूं आयूं आहिनि। हिक उहे जेके बग़ावत कनि था, ॿी धुर उहा सियासी पार्टी हूंदी आहे। मार्च में सदारती रेफरेंस आयो। टेक्निकल मामलनि ते ज़ोर नथो ॾेई सघिजे। हुन वधीक चयो आहे त सदारती रेफरेंस दाख़िल थियण खां पोइ मामिलो घणो अॻिते निकिरी वियो आहे। 1.5 महीने खां सदारती रेफरेंस जी ॿुधणी थी रही आहे। सुप्रीम कोर्ट आर्टिकल 63A ते सदारती रेफरेंस जी ॿुधणी मुकम्मल कंदे चयो आहे त सदारती रेफरेंस ते राय शाम 5:30 वॻे ॾिनी वेंदी।